मुख्तलिफ सियासी समाजी ऐं सान्यावन धुरियुनि ज़ुल्फ़िकार रिथा खे सिंध दुश्मन मंसूबो करार ॾींदे नए मकानी निज़ाम खे रद्द करे छॾियो आहे। हैदराबाद जी हिकु होटल में SUP जी मेज़बानी हेठि ज़ुल्फ़िकार रिथा जे हवाले से सेमिनार थियो, जंहिंखे ख़िताब कंदे नाले वारे ॾाहे इब्राहिम जय चयो त ज़ुल्फ़िकार रिथा समेत को बि सिंध दुश्मन मंसूबो क़बूल न कयो वेंदो। हुन चयो त PP 4 सालनि में को बि सवाब जो कमु नाहे कयो ऐं हुन पंहिंजी कारकर्दगी दौरान पाण खे सिंध दुश्मन साबित कयो आहे। इब्राहिम जय चयो त ईंदड़ चूंडुनि में सिंध दुश्मननि खे मात ॾियणी पवंदी। SUP जे शाह मोहम्मद शाह चयो त ज़ुल्फ़िकार रिथा खे ख़तमु करण लाइ डिघी ऐं MRD जिदोजहद करणी पई त बि न कीबाईंदासीं। हुन चयो त 13 सेप्टेम्बर वारी हड़ताल ते फीथो फिरंदो ऐं न ई वरी दुकान खुलंदो, पर जेकॾहिं को बि माली या जानी नुक़सान थियो त उन जा ज़िम्मेवार PP ऐं उन जी इत्तेहादी पार्टी हूंदी। सेमिनार खे ख़िताब कंदे JUI अॻवान ख़ालिद महमूद सुमरे चयो त समूरी सिंध उन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहे त सिंध दुश्मननि खे बख़्श न कयो वेंदो। हुन चयो त सिंध जा 23 ज़िला बर्बाद थी रहिया आहिनि, पर हुक्मरान रुगो मुफ़ाद हासिल करण में पूरा आहिनि। सेमिनार के SDP अॻवान हैदर शाहानी, GS सिंध महाज़ जे रियाज़ चांडियो, नून लीग जे सलीम ज़िया, इस्माइल राहो, खेल दास कोहिस्तानी, जमायत इस्लामीय जे मौलाना अब्दुल वहीद कुरैशी, ज़ुल्फ़िकार हालेपोटो, गुल मोहम्मद उमरानी ऐं मुस्तफ़ा बलोच समेत ॿियनि बि ख़िताब कयो। उमरान पार्टी जेका कम करे रही आहे उहे अवां 4 साल 5 साल हुकूमत कई। इन 5 सालनि में हिकु बि सवाब जो कमु कोन, हिकिड़ो अवाम जे मफ़ाद में कमु कोन। बाक़ी परस्ती पंहिंजनि माण्हुनि जी ऐं पंहिंजे अॾां था त नालो असांजो पीपुल्स पार्टी आहे। ऐं चवां थो इहा पीपुल्स दुश्मन अवाम दोस्त पार्टी नाहे, अवाम जी दुश्मन पार्टी। जेको फ़ैसिलो हिते थियो आहे उहो फ़ैसिलो 13 तारीख़ जे सिलसिले में चूंडूं जेके ईंदियूं उन्हनि चूंडुनि में हिन अवाम दुश्मन पार्टीअ खे शिकस्त ॾियणी आहे। सायो आहे सिंध जे विरासत जो आहे। इन ते जेके खगियूं पई वयूं वञनि, उन ते जेके मुज़ाकरा पिया कराया वञनि, उन ते जेके मुबारक जा पैगाम कया था वञनि, इहो ईअं ई आहे जीअं 14 अक्टूबर 1955 ते सिंध धरती माउ जी हैसियत ख़तमु करे वञी उन ठाहियो वियो। भाई अपील करियां थो सिंध जे सभिनी घण घुरनि खे त तव्हां ईंदड़ इलेक्शन में मुतहिद थियो।